फॉरेस्ट रेंज बनुन जे खडी बेले जे रहवासी बशीर जावरी पंहिंजे मासूम पुट सां गॾु दड़ो प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। हुन चयो त अबनि ॾाॾनि खां खडी बेले में रहंदड़ आहियूं। बेले खाते जो अमलो हुकूमत पारां करोड़ रुपया ख़र्च करे वण पोखिया, जिन खे सरे आम जमादार अशरफ मक्सी ऐं ॿिया वढाए ट्रकियूं ऐं ॿियूं गाॾियूं रोज़ानो भराए हैदराबाद ऐं कराची विकिरो करे लखें रुपया कमाए बेलनि खे पट करे छॾियो आहे ऐं बेले जी ज़मीन मुख़्तलिफ़ बाअसर माण्हुनि खे ॾिनी आहे, जेकी मुख़्तलिफ़ आबादियूं करे रहिया आहिनि ऐं बेले में वण न हुजण करे ॿीहर 2010 जी महाॿोॾि खां बि वधीक सिंधु दरिया जे MS कोट आलमुन बचाव बंदि टुटण जो वॾो ख़तरो आहे, हर वक़्तु मौजूदु आहे। हुन चयो त ही बेले जो हसास मसइलो आहे, जंहिं ते सिंध हुकूमत ऐं पाक फ़ौज नोटिस वठी खडी बेले जो दौरो कयो वञे, जीअं खे असल हक़ीक़त जी ख़बर पइजी सघे। हुन चयो त मीडिया ते अहिड़ा बयान ॾियण खां पोइ फॉरेस्ट रेंज जा आफ़ीसर ऐं बेले खाते जी ज़मीन खे पंहिंजी जागीर सम्झंदड़ जमादार अशरफ मक्सी मूंखे बेले मां लॻाइण लाइ मुख़्तलिफ़ ॾोहारी माण्हुनि खां मूंखे बचनि समेत मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में कोट आलमुन बचा बंद ते पंहिंजे बचनि समेत पाण साड़ींदुसि। अशरफ जमादार मूंखे बेले खाते वारो जमादार इहो कढणु चाहे थो, हथ ॿधी ऐं अर्ज़ु थो करियां एसपी खे सिंध आर्मी खे, जेको तो आउं जिते वेठो आहियां उते वण बतल आहिनि, बाक़ी वण बेले में आहे कोन। हिकु पासे त मूंखे अशरफ जमादार धमकियूं ॾेई रहियो आहे त हितां टपड़ खण, ऐं हुनखे चवां पियो आहे मूं वण संभालिया आहिनि, वण मूं बचाया आहिनि, ऐं वठणु न ॾींदुसि। हू चए थो टपड़ खण, न त हितां ॾुआरियुनि माण्हुनि खां तोखे माराईंदुसि, जेके बि ॾुआरी आहिनि हुननि खां धमकियूं ॾियारे पियो, पाण मूंखे FIR जी धमकियूं ॾेई पियो त तूं पूरियूं FIR कराईंदुसि, जे बेले में लहंदे धमाके धाड़े लॻा तोखे माराईंदुसि, बेलो ख़ाली करे ॾे मूंखे। मुंहिंजो आऊं केॾांहुं बेलो ख़ाली कोन कंदुसि, असां अबे ॾाॾे हिते वेठल आहियूं, मालदार माण्हू, माल ते ई असांजो गुज़ारो आहे, बेले में ॿियो असांखे का बि वाह कोन्हे। जेकर असांखे हीउ कढणु चाहे थो सिंध जे जजनि खे ऐं SSP सिजावल खे, सिंध IG सिंध DIG खे हथ ॿधी ऐं अर्ज़ु थो कयां, जेकर मुंहिंजो इंसाफ़ न कयो त आऊं बचा वठी पाण खे आलमकोट वारे घारे ते पंहिंजे बचनि समेत पाण खे पेट्रोल हारे बाहि ॾेई मारे छॾींदुसि। पोइ हुनजो ज़िम्मेवार सिंध पुलिस रहंदी ऐं अशरफ जमादार रहंदो, जेको मूंखे धमकियूं ॾींदो रहे, जेको मुंहिंजो नुक़सानु कराए रहियो आहे, मुंहिंजो माल विकायो आहे धाड़ियल, जेको त मूंसां हाणे इहे ई धमकियूं ॾींदो रहे त बेलो ख़ाली कराए ऐं बुबर वठाया मुंहिंजे, जे बुबर असां बचो करे न पाया आहिनि, से बुबर असां तोखे वठणु न ॾींदासीं। ऐं केर बि ऑफिसर अचे सिंध जो आर्मी मां अचे, सिंध SSP खे असांखे गुज़ारिश आहे DIG जिन खे तव्हां अचो, तव्हांखे सरज़मीन करायूं। वण बेले में जिते असां वेठा आहियूं उहे वण आहिनि, बाक़ी बेलो मुकमल ख़ाली आहे, न हुन में वण आहे, न देवी आहे, न बुबरा, जेके बि आहिनि से सभु हुन वढाए छॾिया आहिनि। ऐं हू जेको बेला ख़रीद कंदो माण्हुनि खे ॾींदो, जेको शिकारपुर जा आहिनि, किथे जा आहिनि, हुननि खे सभिनि खे ॾींदो हुजे। ऐं नंढड़ा बचा आहिनि असांजा, इहे बचा वठो, असीं हिते वेठा आहियूं बेलनि में, झंगनि में, मालनि सां, जेको असांखे इहे ई धमकियूं ॾींदो रहे त बेले मां न टपड़ न खणंदे ऐं धाड़ियलनि खां माराईंदो ऐं जेको त ॿाहिरि ईंदे त FIR कराईंदो ऐं कूड़ियूं बेले खाते जूं, जेको त इहे इज़लाम पियो हाणे मूं ते। जेकर मूंसां इंसाफ़ न कयो वेंदो त आऊं आलमकोट वारे घारे ते पाण खे बचनि समेत पेट्रोल विझी बाहि ॾेई छॾींदुसि। हुनजो ज़िम्मेवार सरकार रहंदी, जेका जिन खे अपील कयां थो महिरबानी करे अचनि बेले में, ऐं हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त बेले जी अची पॉल्यूशन ॾिसो, जिते मां वेठल आहियां उते जे वण आहिनि, बाक़ी ॿियो वण आहे कोन। सॼी अशरफ जमादार तबाही करे छॾी आहे, वण वढाए, जेको त ॾुआरियुनि माण्हुनि खां मूंखे धमकियूं पई ॾियारे तोखे माराईंदुसि, हीअं कंदुसि। मूंसां ज़ुल्म आहे, आऊं केॾांहुं वञा, मूंसां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं इंसाफ़ मूंसां न थियो त ॿी सूरत में आऊं बंद ते पाण खे बचनि समेत पेट्रोल विझी बाहि ॾेई मारे छॾियसि।